पैसा थिया कुर्बानीअ जा। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे दोस्त के कॉल कयां, हुननि जेको ढोर वरितो आहे चवांसि त मुंहिंजो हिसो हिकिड़ी पती कयो, ॿुधाए छॾियनि वरी ॿिए कंहिंजी न पती करे छॾनि। हेलो अस्सलाम वालेकुम राशिद। वालेकुम सलाम। हाँ इहो जेको तव्हां ढोर वरितो हो नी, हाँ ठीकु आहे ठीकु आहे। छह पतियूं थी वियूं आहिनि? अच्छा सही सही, पोइ सती पती मुंहिंजी कयो। हाँ यार पैसा ॾिना कंहिं दोस्त खे। ठीकु आहे करे छॾियो। मां अचां थो, किथे आहीं? उतां किथे? ठीकु आहे मां अचां थो। सही आहे सही आहे। बाबा ईद में बड़ी है बचान मुखे कपड़ा वठी दे लटा सुबराना बान मुजा दोस्त बब वगा था वठने पुट छा कयां गुरबत लगी पिया पैसो ना पाण बगुन था वठी सघूं पेट में पूरा पुट एॾो मांग लोग पिया छा कयूं। बाबा इन ईद ते मुखे कपड़ा वठी दे। पुट काॾों वठी जा? किए भी करे बाबा मुखे वठी दे। थे ही नथो पुट रखत बि केरु कोन थो करे ॾिसी जोगे कर तो कोन दुकानदार खे डेली कानूनी थो रखत तव्हांखे। बाबा एक कर वठी दे ॿीहर ईद ते न वठी दी जा। पुट तुंहिंजी सच्ची ॻाल्हि आहे मां तुंहिंजी मजबूरी सम्झां थो पर पीउ जी मजबूरी सम्झणी हुन सां के मसला आहिनि मजबूरी हूंदियूं नी। न बाबा मुखे वठी दे कपड़ा। पुट सब्र कर मथी ते तो वॻो वठी ॾींदो पीउ खे तंग न कर हरू भरू कंहिं ॻाल्हि सम्झंदो कर। बाबा तू हर दफे चंदो ईद ते वठी ईंदो त ईद ते वठी ॾींदो वठी त कोन थो री बाबा। छा कयूं पुट गुरबत अहिड़ी शइ आहे जो पेट में पूरा आहियूं जेको ॿ रुपया मज़ूरी करे घर में अचां थो सॼा पुट खपी था वञनि उहो ताक़त न आहे तो वॻो पाण खे वठी अचां पंहिंजे बचड़नि खे वठी अचां पर लीला आहिनि। बाबा मुखे कपड़ा दे मूंखे ॾुख थिए तुंहिंजो मूंखे ॾुख थिए छा कयां पुट मुखे कपड़ा खपनि। ॾिसूं त अला वॾो अला कोन थींदो पुट। अल्लाहु अकबर। हिकिड़ो पुट पंहिंजे पीउ खे केॾियूं मिंथूं थो करे पर पीउ बि मजबूर आहे छा करे। असांजे पाड़े में अहिड़ा ग़रीब बि वेठा आहिनि मूंखे अॼु ख़बर पई आहे। ही कुर्बानी जा जेके पैसा आहिनि इहे इन्हनि खे थो ॾेई छॾियां। इहा कुर्बानी त पया कंदासीं। हेड़े पाड़े में वेठल मासूम ॿारनि जो क़दुरु करणु खपे। अलाह मालिक आहे ॿिए दफ़े कुर्बानी करे छॾिबी पर ही मासूम रोए थो वेठो मूंखे अलाए छा थो थिए। मां पहिरियों उन्हनि जी मदद कयां। न रो पुट न रो। बाबा ॿियनि जा ॿार चार वग़ैरह पुट माण्हू जा ॿार अमीर आहिनि उन्हनि खे अलाह ॾे थो। पुट छा थियो चाचा खेर त आहे छा मसइलो छो थो नंढड़ो रोए? नंढड़ो कलक वठी दे वॻो वठी ॾे वॻो वठी ॾे पर काथों आना मां ग़रीबी हुनखे पैसा काॾों वॻो वठी ॾियां। बाबा न रो टेंशन न वठो चाचा मूं वटि कुझु पैसा आहिनि। तव्हां हीअं कयो ही वठो पैसा ही सॼा पैसा वठो तव्हां हिन नंढड़े खे ॿ टे चार वॻा वठी ॾियो तव्हां वठो ऐं फैमिलीअ जे लाइ वॻा वठो ठीकु आहे नी। पुट रो न रो हीअ तुंहिंजी उमिरि रोअण जी न आहे हिन महिल तूं ख़ुशगवार थी पंहिंजे दोस्तनि सां एंजॉय कर। अलाह चाचा तव्हांखे ख़ुशि करे सदाईं आबाद हुजो। वञो चाचा वठी ॾियो हिननि खे। अलाह ॿुधी ॾिस पाणी घर वेठे हमरा पैसा ॾेई हुनखे अहसासु थियो नी असांजो। हलिया हलिया जी कॉल अची वई। राशिद हलो राशिद। हाँ यार माज़रत सां मुआरी जेकी सती पती कई हुयो नी हाँ उहा कैंसिल करे छॾियो ॿिए कंहिंखे ॾियो यार। हाँ यार मूं वटि बसि पैसा कम में हुया कंहिंखे ॾेई छॾियमि। ठीकु आहे हाँ यार ठीकु आहे बसि ओके। मुआरी पती त हाणे ॿिए कंहिंखे ॾींदा हाणे मुआरी कुर्बानी थींदी अलाए न। हेॾे मासूम ॿार पाड़े में परेशान लॻा पिया मूं त पैसा उन्हनि खे ॾेई छॾिया। अलाए कुर्बानी मुआरी क़बूल थींदी कुर्बानीअ जा पैसा हेॾे ॾेई छॾियमि गुनाह त कोन थींदो। वञा कंहिं मौलवीअ खां पुछां वञी असुल मसइले जी त ख़बर पवे। अस्सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम सलाम रहमतुल्लाह छा हाल आहे खुश आहियो? मौलवी साहब खैर अमन तव्हांखो हिकिड़ो मसइलो पुछिणो आहे। जी जी हुकुम कयो। असुल मां कुर्बानी पियो कयां कुर्बानी लाइ पैसा कया ऐं सती पती बि करे छॾी हुयमि जी पर अचानक हितां क्रॉसिंग थी पाड़े मूं त हिकिड़ो ग़रीब फैमिली हुई वीचारा मासूम ॿार रोहनि पिया वेठा कपिड़नि जे लाइ सो कुर्बानी वारा पैसा उन्हनि खे ॾेई छॾिया अथनि। हाणे मूंखे इहो ॿुधायो त उहा मुंहिंजी कुर्बानी थींदी या न? अदा उहा जेका तव्हां कुर्बानी जे लाइ पती कई कुर्बानी वाजिबु आहे। बाक़ी जेको तव्हां सदको ॾिनो उहो जेका तव्हां ग़रीबनि जी मदद कई तव्हां सदको कयो उहो तव्हां हिकिड़ो उन ग़रीबनि जी मदद करे सदको पंहिंजो अदा कयो तंहिंजे लाइ तव्हांजो सदको त थी वियो लेकिन कुर्बानी वाजिबु आहे। कुर्बानी ज़रूरु करणी पवंदी तव्हांखे। कुर्बानी अञा मूंखे ज़रूरु करणी आहे माना? जी जी उहा माना मूं हुननि जी मदद कई। जी हा उहो तव्हां पंहिंजो सदको कढियो। ठीकु आहे मां हाणे ई चवां थो माना कुर्बानी लाज़मी आहे। लाज़िम आहे कुर्बानी लाज़िम आहे। जे वटि हुजे त उहो करे नी। जी जी शुक्र आहे मालिक जो घणो कुझु आहे मूं वटि। जी जी हलो अस्सलाम वालेकुम राशिद।
हाँ इहा जेकी सती पती मुंहिंजी हुई नी मुंहिंजी कंफर्म कजांसि। ठीकु आहे मां पैसा अचां थो तो ॾे उतां करे खणी। ठीकु आहे मौलवी साहब। वॾी महिरबानी।